माण्हू पीपल्स पार्टी में पंजाब में शमूलियत उन्हनि तेज़ थी आहे। ॿिए तरफ़ पीटीआई लाइ जेके श्रिंक थींदड़ स्पेसिस हुया उहे ओपन थियणु शुरू थिया आहिनि। मां सम्झां जेको शाहीन साहब चयो हूंदो उन वटि अंग अखर हूंदा, नाला हूंदा, पर जेको असां हितां वेही ॾिसूं था, मीडिया खे मॉनिटर कयूं था, ॾिसूं था त उन में उहा सिचुएशन न आहे पीटीआई सां जेका पंजाब में आहे ऐं जेका सिंध में आहे। ॿ मुख़्तलिफ़ आहिनि। सिंध में उन्हनि खे हिकिड़ो स्पेस मिले पियो ऐं पंजाब में ही स्पेस उन्हनि खे न पियो मिले। इहा जेका शइ आहे उहा नज़र अचे थी। सिंध में शायदि इन करे पियो मिले त हिते खटण जी उमेदु घटि आहे ऐं हुते जेको आहे ॾुखिया पवंदा इन करे, मतिलबु जेका पॉलिटिकली शइ चई सघिजे थी हिकिड़ी त उहा आहे। बाक़ी जेका ॿी शइ आहे जेका चई पई शाहीन साहब, त आउं सम्झां थो त वरी जेके पीपल्स पार्टी में अचनि पिया उहे सभु इलेक्टेबल आहिनि। उहे सभु जेके वटो ऐं नए दौर जा नक़ई साहब आहिनि, उन्हनि में को फ़र्क़ु कोन्हे। उहे सभु उहे ई आहिनि। बेसिकली पीपल्स पार्टी उते जेको आहे सो को बि हींअर को मास मूवमेंट त कोन पिया हलाइनि, छाकाणि जो इलेक्शन थी विढ़े तंहिंजे करे हू इलेक्टेबल खे ई तरजीह पई ॾे। जेकर अहिड़ी का शइ हुजे भई तहरीक हलाइणी आहे छा आहे त पोइ त हिकिड़ा एक्टिविस्ट ऐं वॾा हिकिड़ा नज़रियाती उहे सभु शयूं खपनि थियूं। त इहो तजियो करणु बिल्कुलु मुंहिंजे ख़्याल में ठीकु न हूंदो त को उते पीपल्स पार्टी नज़रियाती शयूं पई ॻोल्हे। हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका अॼु असां ॾिठोसीं, बल्कि गुज़िरियल 2-3 ॾींहंनि खां वठी ॾिसूं था पिया, 127 जे अंदरि इन ते जिते बिलावल भुट्टो ज़रदारी साहब बीठा आहिनि, अॼु हू घिटियनि में लही विया आहिनि इलेक्शन कैंपेन कंदे करण लाइ। मतिलबु मूंखे जॾहिं मूं मंज़र ॾिठो पए त मूंखे 70s वारो दौर पे यादि आयो जॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ईअं माण्हुनि में लही वेंदो हुयो ऐं पोइ माण्हुनि सां उहो उनजी एॾी इंटीमेसी या वेझड़ाइप सां माण्हुनि सां इंटरेक्ट कंदो हुयो। असांखे 2-3 ॾींहंनि में पंजाब जे अंदरि पंहिंजो इहे मंज़र ॾिसण में आया। पंहिंजो सांगी साहब इट्स गुड, मतिलबु त इहो जेकॾहिं आहे त तमामु ज़बरदस्त शइ आहे। ॻाल्हि इहा आहे त इहो जेको आहे सो माण्हू चाहींदा त इहो अॻिते हली बि ऐं ॿियनि हंधनि ते बि एतिरो ई नुमाइशी न बीहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि आहे त लाहौर वारी सीट जिते बिलावल साहब बीठो आहे, उहा जेका सीट आहे उहो तमामु हिकिड़ो उनखे छा चइबो आहे त वॾो इज़त जो मसइलो ऐं मेक आर ब्रेक पंजाब में इन टाइप जी चीज़ आहे। उते त हिननि खे खोड़ सारा ॿिया बि करणा पवंदा, जेके पुराणा नज़रियाती कारकुन उहे बि ॻोल्हे अची उन में शामिलु करणा पवंदा ऐं जेके ॿिया मुख़्तलिफ़ प्रेशर ग्रुप्स आहिनि, लेबर जो थींदो आहे, स्टूडेंट्स जो थींदो आहे, इहे जेके इन्हनि सभिनी खे ऐं ख़ुदि इंटेलेक्चुअल्स इन्हनि सभिनी खे उहो करिणो पवंदो। उहो ऐं ही कंदा उते ई